بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله هي فضائل الأعمال जेको असांजो सिलसिलो आहे जेके असांखे नबी करीम जेके शयूं चए थो त कयो त उन में असांजो हीउ हिसो जेको आहे 26 हिसो आहे 26 हिसो जेको आहे अॼोको कहिड़ो आहे त जेके असांखे नबी करीम शयूं सेखारे वियो आहे ऐं असांखे चयो आहे त कयो उहो कहिड़ो आहे अल मुवक्कल बिही आमीन। नबी करीम फरमायो त केर बि कंहिंजे लाइ दुआ घुरंदो लिक में या पंहिंजे मुंहुं ॿिए कंहिंजे लाइ के दुआ घुरंदो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो फरमायो त दावत अल मुस्लिम अखीही बिज़हरिल गैब जे केर बि पंहिंजे ॿिए मुस्लमान भाउ जे लाइ पंहिंजे मुंहुं या लिक में या घर में या पंहिंजे मुंहुं उन जे लाइ दुआ घुरंदो त अलाह सां उहा दुआ उनजी जल्दी क़बूल कंदो। त इहा जेकी आहे असांजे लाइ हिकिड़ी वॾी फज़ीलत असांखे अलाह ताला नबी करीम असांखे ॿुधायो आहे त अलाह ताला इहा दुआ क़बूल थो करे। त इहो नबी करीम असांखे फरमाए थो इंद रअसिही मलकुन मुवक्कलुन बिह कुल्लमा दआ लिअखीह बिखैर قال الملك الموكل به آमीन वलक बिलमिथल। हीअ रिवायत सही मुस्लिम जी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त कहिड़ो बि पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ दुआ घुरंदो पंहिंजे मुंहुं उन जे लाइ को दुआ घुरे थो बिज़हरिल गैब दुआ हू मुस्तजाब उहा दुआ क़बूल आहे। छो जो जेॾीमहिल तूं उन कहिड़े भाउ मुस्लमान जे लाइ दुआ घुरंदे त उन वक़्तु अलाह ताला मलाइक हिकिड़ो बि तुंहिंजे भरिसां बीहारींदो जेको इंद रअसिही मलकुन मुवक्कल उहो जेको मलाइक हूंदो उहो छा चवंदो तूं जेकी दुआ घुरंदे उहो इला अमन यानी चवंदो आमीन त उहो मलक चवंदो मोकिल बि आमीन वलक बिलमिथल ऐं तोखे बि अहिड़ी शइ मिलंदी। यानी मसलन सदाईं असीं भाइरनि खे चवंदा आहियूं यार असांजे लाइ दुआ घुरो असां परेशान हूं जा ॾुख में हूं जा गुरबत आहे या बीमारी आहे त के माण्हू लहराए छॾींदा आहिनि चवंदा यार बसि ठीकु आहे पोइ इंशाअल्लाह दुआ घुरंदासीं लहराए वेंदासीं जा इहा शइ पर इहा हिकिड़ी अज़ीम शइ आहे। असांजे नबी करीम फरमाए थो त मलाइक लही थो अचे आसमान मां ऐं तुंहिंजे मथे खां बीठो हूंदो त जेकी तूं उनजे लाइ दुआ घुरनि चवंदे अलाह ताला फ़िलहाणे माण्हू खे माफ़ु कर त हू मलक चवंदो आमीन ऐं तुंहिंजे लाइ बि या अलाह ताला फ़िलहाणे माण्हू खे चाक कर बीमार आहे वीचारो त मलाइक चवंदो आमीन वलक बिलमिथल अलाह ताला तोखे बि अहिड़ी शइ ॾींदो। वरी जे चवंदे अलाह ताला उनखे रोज़ीअ जा दरवाज़ा खोले ॾे त हू मलाइक चवंदो आमीन वलक बिलमिथल ऐं तोखे बि अहिड़ी शइ आहे मिलंदी। हाणे जेतिरी तूं उनजे लाइ जेतिरी शइ तोखे लालच पंहिंजे लाइ हुजे तुंहिंजे भाउ मुस्लमान जे लाइ उहा शइ घुर त अलाह साईं तोखे अहिड़ी तोखे बि ॾींदो। छो जो हींअर मलाइक तुंहिंजे पोयां बीठो आहे ऐं इहो मलाइक इन जो कमु इहो आहे त तुंहिंजी दुआ ते आमीन आमीन कंदो त मीन अल मलाइक नबी करीम फरमाए थो त जेके मलाइक आमीन कंदा त उहा दुआ क़बूल थींदी। सो ॾिसो केर बि इंसान कंहिं भाउ जे लाइ को चवे यार असांजे लाइ दुआ घुरिजो त इहा इन में हू ईअं न सम्झे त हीअ मुंहिंजो मुहताज आहे न तूं हर शइ जे लाइ मुहताज आहीं असीं ख़ुदि मुहताज आहियूं उन जे लाइ कहिड़ी बि असीं रोज़ी जे लाइ दुआ घुरंदासीं त मूंखे बि मिलंदी उहा उन जे लाइ शिफ़ा जे लाइ घुरंदासीं दुआ त मूंखे बि मिलंदी उन जे लाइ कहिड़ी बि यानी मुसीबत हुजे त उहो चवंदे अलाह ताला ही मुसीबत हिन मुंहिंजे भाउ मुस्लमान जे मथां आहे लटारे छॾ त इहा तुंहिंजे मथां बि मुसीबत टरी वेंदी जे हूंदी। त इहो इन में जेके उलमा चवनि था त शरह हदीस में इन अहद सलफ़ क़ाल इज़ा कुन्ना इज़ा अराद अन युस्तजाब लना दअवा अहद सलफ़ सालिह जेके हूंदा उहे छा चवंदा त जे तव्हां चाहियो था त असांजी दुआ क़बूल थिए यानी तुंहिंजी मुंहिंजी असांजी दुआ क़बूल करे अलाह साईं त छा कयो दअऊना लिइख़वानिना बिज़हरिल गैब कहिड़े भाइर जे लाइ मुस्लमान जे लाइ तुंहिंजा भाइर ज़रूरु खोड़ हूंदा दीन इस्लाम में भाइर खून में भाइर आड़े वारा कंहिंजे लाइ बि उन जो नालो वठी उन जे लाइ दुआ घुर उन जे लाइ दुआ घुरंदे पोइ तोखे बि अहिड़ी शइ मिलंदी या अलाह फ़िलहाणे खे रोज़ी ॾे ग़रीब आहे त तोखे बि रोज़ी तुंहिंजे लाइ बि भाई दुआ थी वई या अलाह फ़िलहाणे खे बीमारी आहे चाक करीस त तोखे बि उहा दुआ थी वेंदी या अलाह फ़िलहाणे खे पुटु ॾे औलाद कोन थो थिएसि त तुंहिंजे लाइ बि दुआ थी वेंदी। जेकी शइ तोखे खपे पहिरियां कंहिं मुस्लमान भाइर जो नालो वठी उन जे लाइ दुआ घुर त तोखे उहा डायरेक्ट उहा शइ तोखे मिलंदी छो जो मलाइक हिकिड़ो वेठो आहे आमीन चवण वारो ऐं उहा दुआ तोखे बि पहुचंदी। सो इहो हिकिड़ो वॾो फ़ज़्ल अज़ीम आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे सभिनि खे
इहा शइ सदाईं यादि ॾिए त असीं जेॾीमहिल बि ॿाहिरि मुस्लमाननि जे लाइ दुआ था घुरूं त इहे पंहिंजे लाइ था कयूं, पंहिंजे लाइ था कयूं। ईअं न सम्झो त असीं कंहिं ते थोरो था कयूं। अलाह ताला अॼु उनखे तोखे बि ॾींदो उन जी दुआ उन जे लाइ, पर तोखे बि सवाबु एतिरो मिलंदो जेतिरो तूं हुन जे लाइ दुआ बि थो घुरीं। जे शिफ़ा जे लाइ थो घुरीं, उन जे औलाद जे लाइ थो घुरीं, उन जे रोज़ी जे लाइ बि थो घुरीं, उन जे मथां का मुसीबत आहे उहा अलाह साईं टारे उन जे लाइ दुआ घुरीं। जेतिरो भले हर रोज़ु हर कलाक हर मिंट तूं उन जे लाइ दुआ घुर त उहा जेकी शइ तूं उन जे लाइ घुरी थो तोखे बि मिलंदी उन जी अहिड़ी शइ। त इहो मज़न्नतल इस्तिजाब आहे। उलमा जेके चवनि था ऐं मुफ़स्सिरीन हदीस जा चवनि था त इहा हिकिड़ो मौक़ियो आहे दुआ क़बूल जो। कीअं? छो ॿियनि जे लाइ दुआ घुरीं थो त तूं हूअं पंहिंजे लाइ घुरंदे त को मलाइक कोन थो अचे तुंहिंजे लाइ दुआ घुरण जा आमीन करण वारो, पर ॿिए जे लाइ दुआ घुरंदे त मलाइक अलाह साईं मोकिलींदो, उहो आमीन कंदो त उहा दुआ तोखे बि मिली वेंदी। उन जे लाइ रोज़ी जे लाइ घुरंदे तोखे रोज़ी मिलंदी, त उन जे लाइ शिफ़ा जे घुरंदे त तोखे बि शिफ़ा थी वेंदी। इहो हिकिड़ो उलमा चवनि था मज़न्नत दुआ, मज़न्नतल इजाब आहे। पहिरियां ॿियनि जे लाइ घुर, पंहिंजो नालो वठी उन जे लाइ दुआ घुर त इहो तोखे बि सवाबु एतिरो मिलंदो, तोखे बि एतिरो उन दुआ मां नसीबु थींदो ऐं हिसो थींदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इहे शयूं जेके फ़ज़ाइल अमाल मां सदाईं इंसानु यादि करे ऐं उन ते अमल करे त अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। जेसिताईं ज़िंदा आहियूं दुनिया में त इन्हनि अमलनि ते अमल कयूं ऐं न सम्झो त हीअ सवलो आहे या फालतू आहे, न हीअ असांजे हबीब जे तरफ़ां थो अचे। वहादा वल्लाहु आलम वसल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।